अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। छा शेर दिल हाणे मिठल खे सम्झाईंदो। छा मिठल हाणे राबेल जो संग मल्हार खे ॾींदो। छा रेस बालाज खां मिठल खे अगवा कंदो। छा मल्हार हाणे संग दिल वारनि सां जंग कंदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट ॾिनी नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल ते मिर्जा मलिक खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अवां जो बैलेंस न करंदो। काफ़ी असांजी हौसला वधाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवां जो टाइम वेस्ट कोन पिया कयूं, हलूं था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदव त शेर दिल जेको आहे मिठल खे सम्झाईंदो ऐं मिठल खे चवंदो तोखां जल्द जेतिरो थी सघे त तुंहिंजे लाइ मल्हार भोला तूं पंहिंजी धीउ जो संग मल्हार खे ॾे। मतिलबु त राबेल जो संग मल्हार खे ॾे। अगरि जेकॾहिं तो राबेल जो संग मल्हार खे न ॾींदो त पोइ राबेल जेको आहे दिल सां कॾहिं बि ख़ुशि रही न सघंदो। मल्हार बि उते मजबूर हूंदो। हुन जे करे तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं मुंहिंजे ॻाल्हियुनि मथां गौर कर। मिठल ख़ान चवंदो त दिल बसि मां तुंहिंजे ॻाल्हि मथां भरोसो कयां थो ऐं मां पंहिंजी धीउ राबेल जो संग इन मल्हार ख़ान खे ॾियां थो तुंहिंजे करे। पर जेकॾहिं आईंदा ज़रूरत ॾाढी ॾेखारी त पोइ मां पंहिंजी धीउ जो राबेल जो संग मतिलबु त उनखे कॾहिं बि न ॾींदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदव त मल्हार जेको आहे संग दिल वारनि सां जंग कंदो। संग दिल खे चवंदो तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं इन रिश्ते तां हथ खण। संग दिल चवंदो त मल्हार हाणे तूं ॼाणी राबेल ॼाणे, छो जो मां इन रिश्ते तां हाणे हथ खणी छॾिया आहिनि। मां हाणे राबेल सां कॾहिं बि शादी न कंदुसि, इहो तोसां मुंहिंजो वाइदो आहे। इन ॻाल्हि खां पोइ मल्हार जेको आहे ॾाढो ख़ुशि हूंदो। मल्हार जेको आहे संग दिल खे चवंदो त तुंहिंजी मूं मथां महिरबानी थींदी ऐं इहो थोरो मां कॾहिं बि लाहे न सघंदुसि, छो जो तूं शादी खां इनकार करे छॾियो। संग दिल चवंदो त हा मल्हार सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तुंहिंजे करे सोचियो, छो जो मूं चयो त राबेल जेको आहे उनजी मंग आहे, मतिलबु त तूं मुंहिंजो दोस्त आहीं उन करे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदव त रेस बालाजी ख़ान जेको आहे मुंशी खे फुल ऑर्डर ॾेई छॾींदो। मुंशी खे चवंदो तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं इन मिठल ख़ान खे सम्झा। भला मिठल ख़ान जेको आहे मुंशी जी हिकु ॻाल्हि बि न मञींदो ऐं पोइ मुंशी जेको आहे रेस बालाजी ख़ान खे ॿुधाए छॾींदो त मिठल ख़ान जेको आहे तुंहिंजी ॻाल्हियुनि मथां ज़ोर नथो ॾे। रेस बालाजी ख़ान चवंदो मुंशी अगरि जेकॾहिं हू मुंहिंजी ॻाल्हि मथां ज़ोर नथो ॾे त पोइ उनखे अगवा करे तव्हांखे खणणो पवंदो। जेसीं ताईं मिठल ॻाल्हि नथो मञे, जेसीं ताईं मां राबेल सां कॾहिं बि शादी नथो करे सघां। उनजे करे उनखे अगवा करे कीअं बि खणी अचो। अगवा करण खां पोइ मिठल मुंहिंजी हर ॻाल्हि मञींदो। दोस्तों उम्मीद आहे कहाणी आई हूंदी तव्हांखे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखंदा। खुदा हाफ़िज़।